अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन जी आख़िरी एपिसोड जो तव्हां अञा ताईं इंतज़ारु कंदा हूंदव। अॼु तव्हांखे दोस्तो इन जी जाइ ते कहिड़ो ड्रामो हलंदो उन जी अपडेट बि ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त छा वाक़ई आख़िरी क़िस्त ईंदी बि सही या तव्हांजो इंतज़ारु हरूं भरूं आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तो। अॼु बहितरीन मां बहितरीन यानी सुठी मां सुठी अपडेट्स तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो पहिरियों त ग़ुलाम हुसैन जी जाइ ते अब्बास गुल वढाणे जो ड्रामो अची रहियो आहे। राबेल उहो हलंदो, नालो हुनजो चेंज कयो वेंदो। फ़िलहालु असां तव्हांखे राबेल जे नाले सां ॿुधायूं था पिया। ऐं गॾु ॿियो ड्रामो बि आहे मुड़ुसु माण्हू ऐं ॿियो आहे हड़े हिकु जहिड़ा। इहे टे ड्रामा केतिरनि वारनि जा आहिनि, इहे हलंदा। ऐं जेको आहे ग़ुलाम हुसैन जी आख़िरी क़िस्त दोस्तो मूंखे नथो लॻे अचे। बहरहाल तव्हां इंतज़ारु कयो था। तव्हांजी दिलि रखण जे लाइ मां एतिरो चई सघां थो। थी सघे थो अचण वारे ॾींहंनि में मथां आख़िरी क़िस्त कंहिं न कंहिं तरीक़े सां ठाहे करे मोकिलनि ऐं आवाम जेका परेशान आहे, आवाम जेका माना उन्हनि खे थुकूं लानतूं हणे थी, त इन्हनि जा ड्रामा अध में बंदि थींदा आहिनि। त उन्हनि खे मुतमइन करण जे लाइ मथां आख़िरी क़िस्त तयारु करे मोकिलनि। पर मूंखे नथो लॻे न ईंदी क़िस्त, लेकिन तव्हांजे दिलि रखण जे लाइ इहा मां ॻाल्हि कयां थो। थी सघे थो। बहरहाल दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। इहे ड्रामा जेका हाणे ईंदा ग़ुलाम हुसैन जी जाइ ते हलंदा, उहे नवां ड्रामा उन्हनि जो इंतज़ारु कंदा रहो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो।